यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि हूंदा की असां साथियो तव्हां बि सम्झंदा हूंदो त हीउ अजीब माण्हू आहे, कॾहिं नावेल, कॾहिं ड्रामा, कॾहिं साइंस, कॾहिं फ़लसफ़ो, त कॾहिं वरी जेको आहे सिंधी तारीख़। साथियो, जेके वॾियूं शख़्सियतूं, नाले वारियूं शख़्सियतूं, उन्हनि जो मवादु जीअं असां वटि हिकिड़ो किताबु मोहम्मद डीपलाई जो बंदिश पियल जेके किताब हुनजो छापो आयो आहे, उहो बि मां घुरायां थो पियो। हीउ मिर्ज़ा क़लीच बेग वॾो माण्हू हुयो। मिर्ज़ा क़लीच बेग जेको सिंधी अदब लाइ ख़िदमतूं कयूं, एतिरो कुझु लिखियो जो मां सम्झां पियो त इहो इन टाइम में माण्हू छा कंदो हो, जेको पंहिंजी ऑफिसरी कमु बि करे, जीअं असांजो मुख़्तियारकार हुयो उहो कमु बि करे, सॼो ज़िलो संभाले। ज़िलो हूंदो साथियो असांजे नसीराबाद, ज़िलो कंबरशाह कोट। हाणे इहो शिकारपुर ज़िलो हूंदो जॾहिं मिर्ज़ा क़लीच बेग हिते नसीराबाद में असां मुख़्तियारकार थिया त शिकारपुर ज़िलो हूंदो। इन सॼे ज़िले खे संभालण लाइ वरी हेॾे असांजे जेको आहे सो कुते ई क़बर साइड ॾे वियो, उतां कित लिखियईं, पखियुनि ते लिखियईं, घणो कुझु लिखियो अथई। ऐं किताब सहेड़ी, ऐं हीअ वरी तर्जुमा बि कंदो रहियो। अहिड़े माण्हू खे असांजा नौजवान अलाए छो भेटा कनि। हाणे हीअ जेको आहे सो शमसुल उलमा मिर्ज़ा क़लीच बेग चेयर सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो, उहे क़लीच नाले सां रिसाल बि कढनि था। गुज़िरियल हिन साल या हिन साल मुंहिंजे ख़्याल में हिननि मेलो बि न 3 साल हिननि मिर्ज़ा क़लीच बेग जवाहर जामशोरे यूनिवर्सिटी जामशोरे में मेलो बि मुनक़िद कयो। ॾाढो हिन कम जी ज़रूरत आहे। असांजा माण्हू हिन ते PhD MPhil मिर्ज़ा क़लीच बेग जे ड्रामनि ते, उन तर्जुमनि ते, उन नावलनि ते, उनजी लिखण ते छो नथा तहक़ीक़ कनि। हेॾो वॾो माण्हुनि जो हेॾो वॾो कमु, जीअं साथी हुई क़लीच ड्रामा एंथालाजी, शमसुल उलमा मिर्ज़ा क़लीच बेग, हे मुर्तब नसीर मिर्ज़ा कयो आहे। साथियो, हीअ किताबु आहे जेको तव्हां ॾिसो था त हीअ किताबु केॾो ज़बरदस्त किताबु आहे। ऐं जेको आहे सो हिन जा जेके पेजिस आहिनि, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो 872 हीअ घणे में थो मिले? 600 रुपए में। तव्हां अंदाज़ो लॻायो त हीअ एॾो ज़बरदस्त किताबु ड्रामनि जो हवाले खां, हीअ जेको आहे तव्हां हिन इदारे खां तव्हां घुराए सघो था। साथियो, ड्रामनि जो सिंधी अदब में वॾो किरदारु आहे, वॾो अहम पासो रहियो आहे। सिंधी ड्रामा अॻ में जेके पेश थींदा हुआ टेलीविज़न ते या स्टेज ड्रामनि ते, हाणे त दुनिया मटिजी वई आहे, जहान मटिजी वियो आहे। ख़बर कोन थी पए त किथे जहान बीहंदो। हाणे त AI चैट जी बी जो दौरु अची वियो आहे। अॻिते अलाए छा थींदो। इहे ड्रामा मोबाइल अलाए रहंदियूं अलाए न रहंदियूं। साथियो, थोरो तारीफ़ कराईंदो हलां। हीअ ॾिसो न, एंथालाजी जेका आहे हीअ अञा पहिरियों जुल्द आहे। साथियो, ॻाल्हि कंदो हलां त हीअ तव्हांजो वॉल्यूम पहिरियों आहे। क़लीच ड्रामा एंथालाजी जेको आहे सो तिब्ज़ाद ऐं माखोज़ ड्रामा। तिब्ज़ाद जा पंहिंजा ऐं ॿियनि खां खयल पंहिंजा ख़्याल ऐं ॿियनि जा जेके तर्जुमा बि हिन में शामिल आहिनि। वॉल्यूम पहिरियों आहे त इन में तव्हां अंदाज़ो लॻाए त हिन माण्हू जो केॾो कमु आहे। इन खे ट्रिब्यूट पेश करणु असांजो माना फ़र्ज़ु थो थिए। जेके अदब सां वाबस्तल आहिनि या न बि आहिनि, उनजो कोई इशू न आहे। हीअ ॾिसो न, माना हिन शख़्सियतुनि ते लिखियो आहे। ऐं हीअ ड्रामा आहिनि, हीअ ड्रामा आहिनि जेके अॻ में असां वटि स्टेज ते थींदा हुआ। सेंधालाजी वारा हिते या किथे उहे मुख़्तलिफ़ ड्रामा हिननि ते हिननि लिखियो आहे। ऐं हीअ जेको आहे सो ॿाहिरियां बि ख़्याल आहिनि। ऐं पंजाबी त असां वटि ड्रामो ॾाढो मशहूरु PTV ते बि हलियो पए, इंक्वायरी ऑफिसर, कंहिंखे यादि हूंदो, कंहिं ॾिठो हूंदो। ॾाढो ज़बरदस्त ख़ूबसूरत ड्रामो आहे। साथियो, हीअ जेको आहे नवाब काका आहे, हिन जो डायरेक्टर जनरल। ड्रामा अदब जी अहम सिन्फ़ आहे, जंहिंजे ज़रिए ज़िंदगी जी हक़ीक़तन जो नक़ुल किरदारनि मकाल जे ज़रिए पेश कयो वेंदो आहे। ॾिसंदड़, ॿुधंदड़, तोड़े पढ़ंदड़ जी सिधी रीति असरु करे थो। सिंधी अदब में हिन सिर्फ़ जो बानी बि मिर्ज़ा क़लीच बेग साहब आहे। साथियो, इहा मूंखे ख़बर न हुई त हिन ड्रामनि जो बानी मिर्ज़ा क़लीच बेग आहे। अहिड़े माण्हू खे ट्रिब्यूट ॾियणु असांजो माना फ़र्ज़ु आहे। बक़ول यूसफ पनवर साहिब जे त क़लीच कीन मां केच करे सिंधी ड्रामनि जो अहिड़ो पुख़्तो बुनियादु रखी छॾियो, अॻिते हली वॾे उरूज ते पहुतो। मिर्ज़ा साहिब जन ॿारियल लाठ खे अॻिते खानचंद शामदास दरियाणी मंघाराम मलकाणी साहिब ॿियनि जारी रखियो। मिर्ज़ा साहिब जी इंक्वायरी ऑफिसर ड्रामा त सिंधी अदब जी क्लासिक बणिजी चुको आहे। संदसि ॿियनि तहरीर सां जॾहिं अॼु जो नौजवान मिर्ज़ा साहिब जे ड्रामे खे पढ़े थो त खेसि पंहिंजे अॼु जी 21वीं सदी जी हूबो तस्वीर मिले थी। मकालमा आम फहिम दिलचस्प बार बार पढ़ण जहिड़ा आहिनि। अहिड़ा शाहकार सिर्फ़ु मिर्ज़ा साहिब ई तख़लीक़ करे सघे थो। मिर्ज़ा साहिब जी अहिड़ी क़ीमती असाज़े खे महफ़ूज़ करण लाइ चेयर पारां मुनक़िद करायल पहिरियों बोर्ड ऑफ गवर्नर जी मीटिंग नसीर मिर्ज़ा दिन रथ खे
ख़ुशी सां मंज़ूरु कयो त मिर्ज़ा साहिब जा ड्रामा जी एंथालाजी छपजणु घुरिजे। नसीर मिर्ज़ा साहिब महिनत करे न सिर्फ़ु पहिरीं ड्रामे खे हथु कयो, मगर ॿिया बि तरतीबार नायाब ड्रामा हथु करे सिंध जे मशहूरु आलमनि मुहक़क़नि जा मिर्ज़ा साहिब जे ड्रामनि में मक़ाला शामिलु कया आहिनि। बिल्कुलु साथियो, इन में को शक न आहे। ऐं जेको हिते मुहाग लिखे थो त कलीच ड्रामा एंथालाजी जो ही हिसो पहिरियों वॉल्यूम 1 शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग चेयर पारां शाया कयो पियो वञे। मिर्ज़ा साहिब जा सभई तब्ज़ात ॿियनि ॿोलियुनि मां माखोज़ ड्रामा यकजा थी हिकु जाइ ते शाया थियणु घुरिजनि। उहो सिंधी ॿोली जो महबूब तख़लीक़ आगा सलीम साहिब जो ख़्यालु हो। हिन एंथालाजी हिसे पहिरें आगा साहिब जे इन ख्वाब जी साबिया सम्झूं था। दौर हाज़िर में मिर्ज़ा साहिब जी छपियल अणछपियल मसूद नवाज़दार कलीच कुतुब खाने जा मालिक मुहाफ़िज़ खानदा कलीच जो लाइक़ु फज़ल बरादर मिर्ज़ा एजाज़ अली बेग वलद असद बेग मिर्ज़ा साहिब खे पाण ताज़ 1980 खां 1987 ताईं मिर्ज़ा साहिब जे तिब्ज़ात माखूज़ में जेका फ़ैसिलियार कयो उन बाबति लिखियल कुल ड्रामनि जो तइदादु 61 ॼाणल आहे। आगाह रहिजे त को बि समाज जॾहिं पस्ती ऐं हानि जो शिकार थींदो आहे तॾहिं उनजी निगाह बेवसी हिकु आला दिमाग़ शाइर नसर निगार खे तलाशी कंदी आहे। अहिड़ी तलाश में अहिड़ी सदी जे बतौर शाइर शालतीब ऐं नसर शाइर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नसर में इज़ाल मिर्ज़ा कलीच बेग खे दरियाफ़्त कयो। बिल्कुलु साथी, इन में को शक न आहे। हिन मुख़्तलिफ़ तरह सां पाण हमसर आगा हशर ऐं मिर्ज़ा साहिब हिकु ई वक़्तु उर्दू सिंधी में लिखियल ड्रामनि जी चार्ट ते बि नज़र अचूं था। साथियो, इहा आगा हशर काश्मीरी आहे, आगा सोश काश्मीरी बि आहे। हीअं ई मिर्ज़ा कलीच बेग जे ड्रामनि जो तव्हां हाल ॾिसो। साथियो, माण्हुनि जो कमु आहे असां रुॻो माना मोबाइलनि में उबत सुबतनि कमनि में पूरा आहियूं। दुनिया में माण्हू अलाए कहिड़ा कहिड़ा कमु था कनि। रुॻो असां पढ़ूं था किताब रिच डैड पुअर डैड जेको रिच सन ऐं अहिड़ा किताब असां रिच डैड पुअर डैड था पढ़ूं। अमीर बाप गरीब बाप जेको किताब पिया था पढ़णु घुरिजनि, मोटिवेशनल आहिनि नौजवाननि खे, पर जेको आहे पंहिंजे सिंध जा जेके आहिनि असां उन्हनि खे बि न विसारणु घुरिजे। हीअ मुमताज़ जेको आहे मुराद अली मिर्ज़ा जो जेको आहे सो मक़ालो आहे। साथियो, किताब तव्हां हिन साइज़ में ॾिसो, A4 साइज़ आहे ऐं मां सम्झां थो हाणे त कंहिं वटि कोन मिलंदो, मिली सघे त मिली वञे, बाक़ी हाणे मुंहिंजे ख़्याल में त कोन मिलंदो, छो त ॾुखियो त भई ड्रामा आहिनि, तफ़सील आहे। साथियो, असांजो सिंधी अदब सुञो बुखियो कोन्हे को। असांजे सिंधी अदब में अहिड़नि माण्हुनि मिर्ज़ा कलीच बेग जहिड़नि माण्हुनि भरपूर नमूने असांजे अदब जी ख़िदमत कई आहे ऐं असां उहे आहियूं जेके हिननि खे नेगलेक्ट था कयूं, विसारियूं था। हीअ असांजो मिर्ज़ा कलीच बेग आहे जंहिंजो मुहबतूं आहिनि। इन जो ऑटोबायोग्राफी आहे साओपन या कारोपन, उहो बि तव्हांखे माना मशहूरु आहे। ऐं ॿिया बि पंहिंजा किताब आहिनि, ज़ीनत जीअं नाविल आहे, ऐं ॿिया नाविल टे घर या अहिड़ा ॿिया जेके आहिनि असांजे अदबी बोर्ड छपराया आहिनि। साथियो, वीडियो वॾी थी आहे, वीडियो लाइ अर्ज़ु कबो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे थो। तव्हां ख़ुशि रहो।